जय झूलेलाल। श्री झूलेलाल मंगल भवन जी नई कार्यकारिणी जी टीम घोषित कई वई ऐं नई कार्यकारिणी ठहण ते सभिनी खे लख लख वाधायूं। त ख़बर तिफरा बिलासपुर मां आहे त श्री झूलेलाल मंगल धाम तिफरा बिलासपुर में बैठक आयोजित कई वई। समितीअ जा अध्यक्ष देवीदास वाधवानीअ पंहिंजी नई कार्यकारिणी टीम जी घोषणा कई। संरक्षक हिन प्रकार आहिनि त प्रभाकर मोटवानी, उमेश भावनानी, डी बजाज, किशोर गेमनानी, किशोर दयालानी, श्रीचंद दयालानी। मार्गदर्शक मंडल हिन प्रकार आहे त अर्जुन तीर्थानी, राजकुमार खुशालानी, नंदलाल चौधरी, प्रकाश ग्वालानी, डी आहूजा, वीके खत्री, महेश दुल्हानी। सलाहकार समिति हिन प्रकार आहे त मोतीलाल पमनानी, मुरली नेभानी, दुलाराम मोटवानी, नंदलाल बजाज, कमल विधानी, जगदीश प्रीतवानी। उपाध्यक्ष हरीश भगवानी, धनराज आहूजा, नानक राम खाटूजा, विनोद मेघानी। महामंत्री PM बजाज, सह सचिव मुरली मलघानी, कोषाध्यक्ष जगदीश संतानी, सह कोषाध्यक्ष शंकर मनचंदा। भवन प्रभारी ऐं मंदिर प्रभारी जगदीश हरदवानी ऐं अन्य कई सदस्यनि खे शामिल कयो वियो, जंहिंमें 15 वार्ड सिंधी पंचायतनि जे अध्यक्षनि खे बि शामिल कयो वियो आहे। नई कार्यकारिणी टीम खे समाज जे सभिनी माण्हुनि वाधायूं ॾिननि ऐं बैठक में शासन जे नियमनि जो पालन कयो वियो। त बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।